ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। छा तव्हांखे ख़बर आहे कि बैंक में पैसा कढाइण लाइ जॾहिं चेक ॾिबो आहे तॾहिं वर्ड्स ऐं फिगर्स में ॿिन्ही में छो लिखिणो पवंदो आहे? पहिरीं उहो सिस्टम न हूंदो हो। पहिरीं माण्हू सिर्फ़ु फिगर लिखी ॾेई छॾींदा त कमु थी वेंदो। हिन जी हिकिड़ी कहाणी अथव। हिकु दफ़ो हिकिड़ी लेडी बैंक मैनेजर खे फ़ोन कयो कि बैंक जो टाइम त 2 बजे जो आहे, मूंखे अचण में मथां 5-10 मिंट लेट थी वञे, मूंखे ₹1,00,000 कैश खपे, मां चेक खणी थी अचां, महिरबानी करे मुंहिंजे लाइ रखिजांइ, थोरो वेट कजांइ करे। हुनजो एॾो मधुर आवाज़ु ॿुधी मैनेजर जेको आहे थोरो हीसिजी वियो। चई हा काई ॻाल्हि कोन्हे, काई ॻाल्हि कोन्हे। मैनेजर हुते भॻो कैशियर वटि, कैशियर खे चई भाई थोरो अकाउंट क्लोज़ न कजांइ, हिकु लेडी अचे थी, हुनखे ₹1,00,000 कैश खपे। वीचारो कैशियर थोरो नाराज़ थी वियो। चई यार छा मुसीबत आहे, हाणे सॼो अकाउंट क्लोज़ करे वठां, वरी हुनखे ₹1,00,000 अलॻि कयां, वरी हुनखे ऐड कयां, वरी छा? चई ठीकु आहे, छा कबो, मैनेजर खे ॿुधणी पवंदी। चई ठीकु आहे। हुन खां पोइ उहा माई अचे थी। उन माईअ जंहिं प्यार सां, जेको प्यारु हुनजो आवाज़ में हो, माई ॾिसण में उतरी हुई सुठी न हुई, थुल्ही, कारी, बेडोली। मैनेजर ॾिसी करे वाइड़ो थो थी वञे, हुनखे ॾाढो गुस्सो थो अचे। छो त हिन माईअ मूंखे फ़ोन कयो आहे, मां त सोचां पियो मुंहिंजे मां ख़्यालनि में अलाए कहिड़ा कहिड़ा पुलाव पकाया, हिन माईअ मूंखे फ़ोन कयो आहे। माई चएसि थी यार मुंहिंजो कमु कर, मां तोखे फ़ोन कयो, मूंखे ₹1,00,000 ॾे। चई न हाणे बैंक बंदि थी वई आहे, तूं वञ, मां नथो ॾेई सघां करे। ॾाढी माई गुस्से में चईसि कमाल तूं करी, मां तोखां हेॾो परियां फ़ोन ते पुछो, तूं हुन टाइम ते मूंखे हा चयो, ऐं हाणे चई थो पैसा कोन्हे। चई मां कुझु नथो करे सघां, बसि हाणे तूं वञ करे। वञी करे हुनखे भॼाए थो कढे। वञी मैनेजर हुनखे कैशियर खे चएसि थो भाई उहा माई खे पैसा न ॾियणा आहिनि, तूं भले बंदि कर। उन जाम गुस्सो थो थी वञे। चई मां ही सभु पैसा खणी वेठो आहियां, तूं ईअं छो कयो करे? चईसि when figure and words doesn't match, we can't give the money. चओ ओम साईं राम।